न मुड़स बदिलिया आहिनि न ज़ालूं। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त माण्हुनि जे रिश्तनि खे क़ाइमु रखण जी ख़्वाहिश ऐं लिकण जो जज़्बो बदिलजी वियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, प्रोग्राम सरनसरिया पांद में तव्हां सां मुखातिब अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। तव्हांखे ख़बर आहे हमेशह जीअं के नए मौज़ू सां मुखातिब थींदो आहियां। अॼु नए मौज़ू खणी तव्हां सां हाज़िर थियो आहियां। का बि ज़ाल मुकमल नाहे ऐं को बि मुड़ुसु मुकमल नाहे। घर आख़िरी आहे छो त ज़िंदगीअ में सभु का शइ मिसाली न आहे, पर छाकाणि त माण्हू उते रहणु चाहींदा आहिनि उन जो मतिलबु इहो न आहे त बदसलूकी या ख़राबु रवैये खे जाइज़ करार ॾिनो पियो वञे, बल्कि हक़ीक़त इहा आहे त हर इंसान में आइब आहे, छो त असां फ़रिश्ता त न आहियूं, असां इंसान आहियूं। पोइ पुराणनि ॾींहंनि में माण्हू घरनि ॾांहुं छो वेंदा हुआ, पोइ भले केतिरनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾे। अॼु तलाक जो रुझान एतिरो बुलंद छो आहे? जो कुझु समाजनि में पहिरीं साल में तलाक जी शरत 60% ताईं पहुची वई आहे। न मुड़ुस बदिलिया आहिनि न ज़ालूं। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त माण्हुनि जे रिश्तनि खे क़ाइमु रखण जी ख़्वाहिश ऐं लिकाइण जो जज़्बो बदिलजी वियो आहे। जेके ड्रामा तव्हां ॾिसंदा आहियो या नावल जेके तव्हां पढ़ंदा आहियो, इहे ज़िंदगी जा मिसाली आहिनि जेके हक़ीक़ी ज़िंदगी में नातर आहिनि। घरनि में जेतिरी ख़ुशी आहे ओतिरो ई हू जारी रखणु चाहिनि था। मां छा चवणु चाहियां थो, मुड़ुस लाइ शर्म जी ॻाल्हि आहे त हू पंहिंजी ज़ाल सां अहिड़ो सलूक न करे जे हू चाहे थो त संदसि धीअ जो मुड़ुसु साणसि सलूक करे। ऐं इहा बि शर्म जी ॻाल्हि आहे त ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां गॾु न आहे जे हूअ चाहे थी त संदसि धीअ पंहिंजे पुट सां हुजे। पर साॻी वक़्तु ई ज़िंदगी सब्र सम्झणु ऐं हिक ॿिए सां गॾु हुजण जी ज़रूरत आहे। जंहिंखे नेकी मिले त उनखे अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं जंहिंखे बरक़्स मिले त सब्र करे अल्लाह खां मदद घुरे। साईं मुंहिंजो अॼु जो नंढड़ो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त सब्सक्राइब कजो ऐं शेयर